असांजो डॉक्टर मोहम्मद याकूब खोखर साहब जो सुवाल आहे त डार्क मैटर जे बारे में कुझु ॿुधायो, छा हुनजो वजूद कीअं ख़बर पियो त डार्क मैटर बि वजूद रखे थो ऐं हुनजो कहिड़ो असांजे यूनिवर्स में कहिड़ी तरह असांखे ख़बर पई। त हक़ीक़त इहा आहे त डार्क मैटर असांजी काइनात जो वॾे में वॾो हिसो आहे। यानी असां वटि अगरि जेकॾहिं हिकिड़ो मादे जूं कुझु हालतूं आहिनि त डार्क मैटर बि हिकु मादे जी हिकिड़ी अहिड़ी हालत आहे जंहिंजो सिर्फ़ु असां हुनजी ग्रेविटी खे महसूसु करे सघूं था, असां हुनखे ॾिसी नथा सघूं, असां सिर्फ़ु डार्क मैटर जी ग्रेविटी खे महसूसु। हाणे इहो असांखे कीअं ख़बर पई त डार्क मैटर बि वजूद रखे थो हिन यूनिवर्स में? सभ खां पहिरियां जंहिं महिल न्यूटन जो इहो हिकिड़ो क़ाइदो हुयो त जेका शइ जेतिरो परते वेंदी उन ते ग्रेविटी जो असरु ओतिरो घटि थींदो। यानी जंहिं महिल असां पंहिंजे सोलर सिस्टम में ॾिसूं था त इहा हक़ीक़त हुई मर्क्यूरी हुनजे चोफेर गर्दिश करे बि ऐं तमामु स्पीड में करे थी। वरी उन खां बाद में वेनस ते अचूं था त वेनस हुन खां थोरो स्पीड में घटि आहे ऐं धरती वरी उन खां बि घटि आहे। यानी इहे अहिड़ी तरह इहे प्लानेट्स जेके आहिनि इहे पंहिंजो ग्रेविटी में घटिबा वञनि था घटिबा, यानी असांखे न्यूटन जो लाइ बिल्कुलु ठीकु पियो लॻे। पर जंहिं महिल असांजी हिकु नज़र गैलेक्सी ते पए थी त छा चकर आहे जो गैलेक्सी जा जेके स्टार्स आहिनि विच सेंटर ते उन्हनि जी बि साॻी स्पीड ऐं जेके आख़िरी जेके लास्ट वारा स्टार्स हुया उन्हनि जी बि सेम स्पीड आहे। छा न्यूटन जो लॉ ग़लति आहे या असांजो न्यूटन जो लॉ सिर्फ़ु हिकु सोलर सिस्टम ताईं थो हले? छा चकर? साइंटिस्ट खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त इन जो चकर छा आहे। हा, सो इनखे असां जंहिंमें इनखे असांजी भरवारी सॻी सोट गैलेक्सी एंड्रोमेडा गैलेक्सी खे जंहिं महिल असां ॾिसूं था उन गैलेक्सी जा जेके असांजा स्टार्स आहिनि उनजे विच सेंटर वारा स्टार्स बि सेम स्पीड में फिरनि था, विच वारा बि स्टार्स सेम स्पीड में फिरनि था, लास्ट वारा आख़िरी स्टार्स जेके आहिनि हुन जा उहे बि सेम स्पीड में ई फिरनि था जेतिरा विच सेंटर वारा फिरनि था। साइंटिस्ट परेशान थी विया त हाणे छा चकर आहे, इहा हक़ीक़त कीअं आहे? न्यूटन त चए थो त इहा हक़ीक़त आहे या न्यूटन सही थो चवे? असां पंहिंजे सोलर सिस्टम खे ॾिसूं था त उन में त इहा हक़ीक़त आहे। प्लूटो त तमामु आस्ते फिरे थो, मर्क्यूरी तमामु तेज़ फिरे थो। पोइ साइंटिस्ट खे हिकिड़ो ॿी हिकु ॻाल्हि तसवर में आई त शायदि हिकु मादे जी हिकिड़ी ॿी हालत वजूद रखे थी जेकी असां डार्क मैटर चऊं था। यानी असांजी गैलेक्सी असांजे तसवर खां बि तमामु वॾी आहे। हुनजा स्टार्स ईअं सम्झो त उहे विच हिकिड़े सेंटर ते मौजूदु आहिनि ऐं उहे हिकु टुपके जेतिरा आहिनि उहे स्टार्स। उन खां बाद में उहे सॼो उन टुपके जे चोफेर हिकिड़ो डार्क मैटर मौजूदु आहे जंहिंजे करे असां इहो कॉन्सेप्ट लॻाए सघूं था त इहे सभु स्टार्स ई पाण ख़ुदि हिकिड़ो सेंटर आहिनि। यानी इन गैलेक्सी जो हिकिड़ो सेंटर आहिनि, तंहिं करे इहे सभु हिकु रफ़्तार में फिरनि था। ईअं न आहे त कोई स्टार तमामु परे आहे, न, इहे सभु स्टार्स हिकिड़े वॾे सेंटर ते मौजूदु आहिनि ऐं उन जे चोफेर हिकिड़ो ॿियो हिकिड़ो वॾो वसी मास आहे जंहिंखे डार्क मैटर जंहिंजी ग्रेविटी जे करे आहे। अगरि जेकॾहिं इहो स्टार इहो तमामु परे सां हिकिड़ो खणी अचूं डार्क मैटर जी आख़िरी हद ताईं त पोइ शायदि इहो आस्ते फिरंदो। पर ईअं न आहे, इहे सभु स्टार्स विच सेंटर ते मौजूदु आहिनि, तंहिं करे चोफेर इहो तमामु वॾो डार्क मैटर मौजूदु आहे जंहिंजे करे इहे सभु स्टार्स सेम स्पीड में फिरनि था। यानी इन मां इहो असां हिकिड़ो तसवर लॻायो त हक़ीक़त इहा असांखे ज़ाहिर थी त बिल्कुलु डार्क मैटर काइनात में वजूदु रखे।